अज त मुंहिंजो लाल आयो, घोड़े वारो लाल आयो, भले वारो लाल आयो, अज त मुंहिंजो लाल आयो, जोतिन वारो लाल आयो, चालीहे वारो लाल आयो, छेरियूं पाए नचाड़ी अज त मुंहिंजो लाल आयो। जय झूलेलाल। आज हमारे सिंधी समाज इष्ट देव भगवान झूलेलाल साईं जी का जन्म उत्सव है। ये जन्म उत्सव की सिंधी समाज हर साल धूमधाम से मनाता है। इस साल 10 अप्रैल 2024 को झूलेलाल साईं जी का जन्म उत्सव बड़ी धूमधाम से मनाया जा रहा है। 1 अप्रैल से लेकर 10 अप्रैल तक भगवान झूलेलाल साईं जी का जन्म उत्सव बहुत बड़ी धूमधाम से मनाया गया। 8 सालों से जिसमें रंगोली स्पर्धा, चैलेंज शो, मैराथन स्पर्धा, रंगोली संगीत स्पर्धा, विविध प्रकार की स्पर्धाओं का आयोजन किया गया। आज हमारे लाल साईं झूलेलाल भगवान का जन्म उत्सव है। सवेरे मोटरसाइकिल रैली महिलाओं के लिए, शाम को दोपहर में जेंट्स रैली थी, शाम को अभी महाशोभा यात्रा का आयोजन किया गया है। 9 बजे शोभा यात्रा समाप्त हो गई। 9 बजे बाद समस्त विद्या शहरवासियों सिंधी समाज का यहाँ पे महाप्रसाद का आयोजन किया गया है। समस्त विद्या शहर सिंधी समाज की विनती है कि सब प्रोग्राम का लाभ लीजिए। आयो लाल सभई चो
चेटीचंड जूं असांजे लाल साईं जे जन्मोत्सव जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं। अॼु जेको झूलेलाल सोसाइटी परिसर में जेको भव्य प्रोग्राम कयो आहे असां पूरी सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट भगवान झूलेलाल मंदिर ट्रस्ट समस्त झूले समाज सेवादारी तरफ़ां असां तव्हांजो नमन था कयूं ऐं धन्यवाद था कयूं। इहे ई मेला अॻियां बि लॻंदा रहनि। असां हिकु तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधाइणु चाहियां। जॾहिं मां पहिरियों दफ़ो मुखी इलेक्शन में बीहां पियो असांजी मीटिंग थी झूलेलाल सोसाइटी परिसर में त मूंखे हुननि घुरायो पुछो भई तव्हांजो विजन छा आहे विजन। मां चयोमांसि विजन त मुंहिंजो कुझु बि कान्हे पर जंहिंखे जहिड़े अॼु ताईं कंहिं मूंखे कमु न कयो आहे उहो मां कमु करे ॾेखारींदुमि। ऐं झूलेलाल सोसाइटी परिसर जा जेके बि सदस्य आहिनि मूंखे यादि आहे 172 वोट हुआ ओॾी महिल सभु वाइट शर्ट पाए करे मूंखे वोट ॾियणु आया। मां धन्यवाद आहियां हुननि जो। अगरि उहो मूंखे ओॾी महिल वोट न ॾींदा त अॼु मां मुखी न थियां त उहे कम न थियनि मुंहिंजा। हे झूलेलाल सोसाइटी परिसर जो मां धन्यवाद आहियां। ऐं तव्हां सोसाइटी परिसर जो अॻियां बि साथ रहंदो हाणे बि साथ आहे भविष्य में बि। असां पूरी सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट भगवान झूलेलाल मंदिर ट्रस्ट तव्हां सां हर सुख दुख में ॿधल आहे हर कम में ॿधल आहे। आयो लाल सभई चओ सभिनी खे हिकु चेटीचंड जो लख लख करोड़ करोड़ वाधायूं। राति जो अॼु घर में चुल्ह कोई न ॿारे राति जो सभिनी जी सपरिवार नंढे ॿार खां वठी करे सभु ज़ाल मुड़ुस सभु रोटी मंदर में खाइणी आहे ऐं खाराइणी बि आहे सेवा बि करणी आहे। हिन खां पोइ हाणे तव्हांखे जुलूस में शामिल थियणो आहे। आयो लाल सभई चओ लाल आयो झूलियूं पाए नचा अॼु त मुंहिंजो लाल आयो। सारी तोला हथ में माल मिठायूं हथ में लौंग फोटा हथ में विराईंदो वटाड़ी अॼु त मुंहिंजो लाल आयो। विराईंदो वटाड़ी अॼु त मुंहिंजो लाल आयो। लाल आयो लाल आयो सिंदूर जो रखवाल आयो नंगी नंग बाल आयो घोड़े वारो लाल आयो दूल्हा दरिया लाल आयो रखो रखवाल आयो बल्ले वारो लाल आयो बहिराणे वारो लाल आयो छेरियूं पाए नचाड़ी अॼु त मुंहिंजो लाल आयो। चूड़ियूं पाए नचाड़ी अॼु त मुंहिंजो लाल आयो। पाए अको लाल जो पाए अको झूलण जो पाए अको लालण जो दरिया पूजे अचाड़ी अॼु त मुंहिंजो लाल आयो। दरिया पूजे अचाड़ी अॼु त मुंहिंजो लाल आयो। लाल आयो लाल आयो सिंदूर जो रखवाल आयो नंगी नंग बाल आयो घोड़े वारो लाल आयो दूल्हा दरिया लाल आयो रखो रखवाल आयो बल्ले वारो लाल आयो बहिराणे वारो लाल आयो छेरियूं पाए नचाड़ी अॼु त मुंहिंजो लाल आयो। चूड़ियूं पाए नचाड़ी अॼु त मुंहिंजो लाल आयो। अॼु त मुंहिंजो लाल आयो घोड़े वारो लाल आयो बल्ले वारो लाल आयो अॼु त मुंहिंजो लाल आयो। जोतिन वारो लाल आयो चालीहे वारो लाल आयो छेरियूं पाए नचाड़ी अॼु त मुंहिंजो लाल आयो।
आयो वा लाल साईं आयो वा लाल जो सिहरो बहिराणो सजायो वा चंदो झूलेलाल तैजा ईंदा तेरा पार जेको चंदो झूलेलाल तैजा ईंदा मुखे तेरा तो भी अजनरो के मुखे तो भी अजनरो के मुखे नचणो भाई वाह 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 ओ हाँ ओ ही ओ बल्ले सेणी जोत की जगह जिमें लाल तो वसे सदा लालण जिधर इए मौज थी मचे जेको चंदो झूलेलाल तैजा ईंदा तेरा सेणो झंडो पयो झुले ॾिसी ख़ुशी मिले जूं था सलामी ही रूह पयो रले डीजे के आवाज दे अन्या आयो वा लाल साईं आयो वा लाल जो सिहरो बहिराणो सजायो वा ओ हाँ ओ ही ओ बल्ले ओ हाँ ओ ही ओ बल्ले आयूं लाल जा दीवाना आयूं लाल जा परवाना असां अधु चरिया अधु आयूं मस्ताना जेको चंदो झूलेलाल तैजा ईंदा तेरा आयूं लाल जा मलंग लाल जा दीवाना सा